असां हिन वक़्तु सिंध जे मायानाज़ फ़नकार अदाकार ऐं गुलूकार उस्ताद अहमद ख़ान पठाण सां गॾु वेठा आहियूं ऐं साईंअ खे अर्ज़ु कंदासीं त असांखे महिरबानी करे लोली ॿुधाए। या आसार माया तव्हांजो पंहिंजो अहमद पठाण। मां सभिनी हिंदू भाइरनि खे दीवालीअ जूं लख लख वाधायूं हुजनि। ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो। असांजो तव्हां सां ही हुयो असांजो उस्ताद अहमद पठाण साहब जे भगत कंवर राम साहब जंहिंजे लोलीअ सां पंहिंजे प्रोग्राम में शुरूआत कई ऐं उमेद कयां थो जिते बि हूंदो सुखी हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। तव्हांजी लख लख वॾी वॾी महिरबानी।